ओम शांति। जॾहिं ब्रह्मा बाबा अव्यक्त थिया हुया 18 जनवरी 1969 में, तॾहिं बाबा खे वतन अव्यक्त वतन में वञण खां पोइ संदेश जो प्राप्त थिया हुया गुलज़ार दादी द्वारा। उहो संदेश असां ॿुधूं था। पहिरियों संदेश आहे, अॼु जॾहिं असां वतन में विया त शिव बाबा चयईं, साकार ब्रह्मा जी आत्मा में आदि खां अंत ताईं 84 जन्मनि जे चक्कर लॻाइण जो संस्कार आहे। त अॼु बि वतन खां चक्कर लॻाइण विया आहिनि। जीअं साइंस वारा रॉकेट द्वारा चंद्रमा ताईं पहुचंदा आहिनि, ऐं जेतिरो चंद्रमा जे नज़दीक पहुचंदा वेंदा आहिनि, ओतिरो ई धरती जी आकर्षण खां दूर थींदा वेंदा आहिनि। पृथ्वी जी आकर्षण ख़तम थी वेंदी आहे। हुते पहुचण खां पोइ ॾाढो हल्कोपन महसूसु थींदो आहे। ईअं ई तव्हां ॿार जॾहिं सूक्ष्म वतन में ईंदा आहियो त स्थूल आकर्षण ख़तम थी वेंदी आहे, त हुते बि धरती जी आकर्षण न रहंदी आहे। इहा ध्यान द्वारा आहे, उहो साइंस द्वारा आहे। ऐं बि ॿियो बि हिकु अंतर बाप दादा ॿुधाइनि था कि हुते माण्हू जॾहिं रॉकेट में हलंदा आहिनि त लौटण जो कनेक्शन हेठां वारनि जे मथां हूंदो आहे, लेकिन हिते जॾहिं चाहे जीअं चाहे पंहिंजे हथ में आहे। जॾहिं चाहे बाबा वटि वञो, जॾहिं चाहे धरती ते अची करे पंहिंजी सेवा करो। इन खां पोइ बाबा दादी खे हिकु दृश्य ॾेखारियईं। दादी ॿुधाइनि था, इन खां पोइ बाबा हिकु दृश्य ॾेखारियईं। हिकु लाइट जी ॾाढी ऊची पहाड़ी हुई। हुन पहाड़ी जे हेठि शक्ति सेना ऐं पांडव दल हुया। मथे में बाप दादा बीठा हुया। उन खां पोइ ॾाढी भीड़ थी वई। असां सभई हुते बीठा ईअं लॻूं पिया जीअं साकारी न, लेकिन मंदिर जी साक्षात्कार मूर्त बीठा आहियूं। सभी मथे ॾिसण जी कोशिशि पिया करनि, लेकिन मथे ॾिसी न पिया सघनि। त बाबा जीअं सभी ॾाढो तरसनि पिया। दादी चए पई ईअं दृश्य हुयो कि मथे माण्हू ॾिसी न पिया सघनि, तरसनि पिया। पोइ थोरी देरि में हिकु आकाशवाणी जी तरह आवाज़ आई कि शक्तियों पांडवनि द्वारा ही कल्याण थियणो आहे। उन समय असां सभिनि जा चेहरनि ते ॾाढी रहम दिल जो भाव हुयो। उन खां पोइ कई माण्हुनि खे शक्तियों पांडवनि सां अव्यक्त ब्रह्मा जो साक्षात्कार थियो। शिव बाबा जो साक्षात्कार थियण लॻियो। पोइ त उहा सीन ॾिसण जहिड़ी हुई। कोई खिले पियो, कोई पकड़ण जी कोशिशि पियो करे, कोई प्रेम में आंसू पियो बहाए, लेकिन सॼी शक्तियूं आग जे गोले समान तेजस्वी रूप में स्थित हुयूं। हिन ते बाबा ॿुधायईं कि अंत समय में तव्हांजो इहो व्यक्त शरीर बि बिल्कुलु स्थिर थी वेंदो। हाणे त पुराणो हिसाब किताब हुजण जे कारण शरीर पंहिंजी तरफ़ खींचदो आहे न, लेकिन अंत में बिल्कुलु स्थिर शांत थी वेंदो। कोई बि हलचल न मन में न तन में रहंदी, जेके ही बाबा चईंदो आहे देही अभिमानी स्थिति। दृश्य समाप्त थियण खां पोइ बाबा चयईं कि सभी ॿारनि खे चइजो कि हाणे देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ करो। जेतिरो सर्विस ते ध्यानु आहे, ओतिरो ही हिन मुख्य ॻाल्हि ते बि ध्यानु रहे कि हाणे देही अभिमानी ठहिणो। अच्छा, ओम शांति।